न करे त जंहिंजो हक़ हुयो वो उन ताईं पहुची चुको आहे। त पोइ असांजी ॻाल्हि बि कंध खोले ॿुधी छॾियो। असां तव्हांजी इज़त रखण लाइ हिन फ़ैसिले में आयासीं, पर तव्हां को बि पुतो ॿारे न सघियो। इन्हीअ जे करे कुर्ब में चवां थो दिलावर ख़ान त असांजे दुश्मननि खे ॻोठ मां तरे कढो, न त ॿी सूरत में हिन ॻोठ जे मथां जेको कार किरंदो उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। पाण मुसा खान, मां आहियां मोहबती माण्हू। मोहबत सां पेश ईंदे त लख इज़तूं ॾींदो साईं। बाक़ी जे अरडाए पकंदे त मूं जहिड़ो अरडो माण्हू नज़र न ईंदुई। जेको थियो उहो ॾिठो वेंदो दिलावर ख़ान, पर हाणे पंहिंजी पूरी तयारी में रहिजांइ। सुभाणे ईअं न चवजांइ त चोरी वार करे विया। अञा बि वक़्तु थी दिलावर ख़ान, असांजे दुश्मननि जे करे पंहिंजी इचीअ में असांजी दुश्मनी न विझ। तॾहिं ते लड़ी अचनि ऐं अची पनाह वठनि। उन्हनि लाइ दिलावर ख़ान सिर त ॾेई सघे थो, पर उन्हनि खे तड़े कढण जो दिलि में ख़्याल बि नथो आणे सघे। त पोइ तयारी करे छॾ दिलावर ख़ान पंहिंजे कफ़न वठण जी। मां अॻ में इसर सां कफ़न ॿधी थो घुमां। अव्हांखे जेको करणो आहे वञी कयो, पर वरी बि मां तव्हांखे चकर सलाह ॾींदुसि त मां आहियां मोहबती माण्हू। मूंखे मोहबत जी रमज़ में रहण ॾियो। मुंहिंजे मोहबत जे साज़नि खे न छेड़ियो, न त मां तव्हांजा रदीफ़ ऐं काफ़िया एतिरा त बिगाड़े छॾींदुसि जो तव्हांजी ताल न मिलंदी ताल सां। इहो वक़्तु ॿुधाईंदो दिलावर ख़ान, रदीफ़ काफ़िया कंहिंजा था उॾड़नि। यादि रखजांइ रहिस दिलावर ख़ान, तो जेके मोहबत जा साज़ छेड़ा आहिनि उन्हनि खे सुर किॾारे में न मटायां त मुंहिंजो नाम बि कमाल ख़ान न आहे। वॾा बाबा, सफ़ा ॻाल्हि घाटे खां चढ़ गई ओधर ते। रेस दिलावर ख़ान, तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। वाइदा पाण तमामु ॾुखिया हूंदा आहिनि अचर, इन करे मूं पंहिंजी ज़िंदगीअ में घटि वाइदा कया आहिनि। पर वरी बि तव्हां हुकुम कयो। रेस जेसि ताईं मां सबूत नथो आणियां, मुंहिंजी इज़त जो ख्याल तव्हांखे करणो पवंदो। वञ अचर ख़ान, तोसां वाइदो थो कयां। तोखे 1 महीने जी मोहलत अथई। जे हिन महीने जे अंदरि सबूत खणी न पहुते त पोइ मूं ते हयार न हूंदई। रेस, ॻाल्हियुनि मां वरियो त कुझु कोन। सच ऐं जबार, सच ऐं ॻाल्हि घाटे खां चढ़ गई ओधर ते अबा। जे ॻाल्हियूं घाटे चढ़ी वञनि थियूं त उन्हनि खे लाहिण बि दिलावर ख़ान खूब ॼाणे थो। बस भेण बस, अजय रोवण मां छा वरंदो। अल्लाह भलाई कंदो, तू रोइण खे छॾ, रब खे यादि कर। अदे, मालिक वॾो मेहरबान आहे, ज़रूर तुंहिंजी ॿुधंदो, ज़रूर ॿुधंदो। भाॼाई, तोखे चयो होसि न त असांजे घर में कोई न अचे, त हीअ छो आई आहे? जे आयसि त कहिड़ी क़यामत किरी पई? क़यामत किरे या न किरे, पर हिन घर में तव्हांजे अचण जी ज़रूरत न आहे। मां पंहिंजी भेण ॾे थी अचां ऐं ईंदी रहंदसि। अॼु खां पोइ हिन घर में पेर न रखिजो। पहिरियां ई तव्हांजी माउ सॼे मुंहं ते धकी घुमाए वई आहे ऐं ॿीहर अहिड़ी ग़लती असां करणु नथा चाहियूं, सम्झाई? इहे तव्हांजे अंदर जा वहम आहिनि, वहम। मुंहिंजी माउ कुझु बि नाहे कयो। वहम हुजनि या हक़ीक़त, पर तूं हितां निकिरण कर। जेकॾहिं अधी आई आहे त कहिड़ो ॾोह थी पियो? ॾोह इहो आहे त असांजे रोकण खां पोइ बि हिननि खे घर में अचणु छो थी ॾे? जेकॾहिं अची नसीबा खे दिलासो थी ॾियूं त? मां तो चवां तुझे दिलास ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। निकर
नथी निकरा छा कंदे तूं छा कंदुसि